नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड में लाइब्रेरी जे लाइ रैली कढी वई। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो वहीद अली अब्बासी पंहिंजी रिपोर्ट में। सुरजान फोरम पारां 1 लख खां वधीक आबादी रखंदड़ तारीख़ी अलमी अदबी शहर सीता रोड में सीता सुरजान फोरम जे लाइब्रेरी क़ाइमु करण लाइ 2 सालनि खां हलंदड़ जिदोजहद जे सिलसिले में फोरम जे सरवाण मशहूर मेमून जी अॻुवाणीअ में नेशनल बैंक खां अवामी न्यूज़ ऑफिस ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें शरीक मशहूर मेमून, तनवीर पाटराई, शहज़ाद मेमून, असद मशहूर, गुलाम कादिर कंबरानी, मुख्तियार ब्रह्मानी, साजिद सोलंगी, सईद अब्बासी, गुलाम कादिर सोलंगी, सागर जोगी, सखी समो, नज़ीर खोसो, जावेद चन्नो, आमिर राजपूत, अवैस मेमून ऐं हुकुमरानो सीता रोड में तैयारु थींदड़ लाइब्रेरी खे सरकारी लाइब्रेरी जो दर्जो ॾी सकाफ़त खाते हवाले करियो जा उबॾारींदड़ नारा हणंदा अवामी न्यूज़ ऑफिस सीता रोड पहुता। इन मौक़े ते फोरम जे सरवाण मशहूर मेमून मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां जे 2 सालनि जी जिदोजहद जे नतीजे में सीता रोड में तक जे MPA मोहतरम अब्दुल अज़ीज़ जुनेजो ऐं अदी फरियार रफ़िया मल्लाह पारां टाउन कमेटी ऑफिस में तैयारु थींदड़ लाइब्रेरी सुठो ऐं क़ाबिल तारीफ़ अमल आहे। उन लाइ चीफ मिनिस्टर सिंध सैयद मुराद अली शाह ऐं कल्चर मिनिस्टर सैयद सरदार अली शाह, MPA अब्दुल अज़ीज़ जुनेजो, MNA इरफान ज़फ़र लगारी, डिप्टी कमिश्नर दादू समीला शेख ख़ासि दिलचस्पी वठी तैयारु थींदड़ लाइब्रेरी खे सरकारी लाइब्रेरी जो दर्जो ॾी सकाफ़त खाते हवाले कनि त जीअं सीता रोड ऐं पर्सगज़ाई जा शागिर्द सदियुनि ताईं किताबनि मां अलमी उञ जा उजाई सिंध संवारण लाइ बेहतर किरदार अदा करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।